अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तो मैं आहियां तव्हांजो पंहिंजो इमामदीन अरबणी। तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामदीन सिंधी। जी दोस्तों, जीअं त अॼु जो व्लॉग मां थोरो लेट सां स्टार्ट कयो आहे, छो जो सुबुह मॉर्निंग टाइम में फील्ड में ख़ासि कमुकार न हुयो। ऐं हाणे मां महमदपुर वारे साइड आयल आहियां, जेको पने अकिल खां बाद में, उन खां अलावा घोड़की खां पोयां जेका त ईंदी आहे, उते मां मौजूदु आहियां। उते मां वियुमि त पंहिंजी प्राइडर खे वॉश करायां पियो। हिकिड़ी जो ॻाल्हि तव्हांखे अहम ॿुधाई थो हलां त मां जीअं महमदपुर वारी साइड आयुमि पिए, त बाईपास खे मां क्रॉस कयुमि पिए, त हिकिड़ी सुज़ुकी वारे जो मुंहिंजी गाॾी खे टकर लॻो आहे, जेको फ्रंट साइड जो अॻिए टायर खे उन जे करे टायर में ट्रेड थी चुको आहे। हाणे उहो ट्रेड वग़ैरह इंशाल्लाह हलंदासीं घोड़की सिटी जी तरफ़, उतां कढाईंदासीं। हितां न निकिरंदो, कमुकार हिते हुयो थोरो घणो, उहो मां करे वरितो आहे। वरी थोरी घणी गाॾी मेरी लॻी पई, त मां चयो हुनखे पहिरियों वॉश करायूं, बाद में ट्रेड वग़ैरह कढाईंदासीं। उते हलंदासीं, उतां बि जा व्यू बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। ऐं अधो वेठो आहे इहो पंहिंजो ट्रैक्टर खे वॉश कराए पियो। मां चयो मां पंहिंजी गाॾी खे वॉश करायां। बसि हाणे हलंदासीं थोरी देरि में, उतां जा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। अॼोको व्लॉग थोरो नंढो व्लॉग थियण वारो आहे, पर मज़ेदार व्लॉग थियण वारो आहे। बसि अलाह जी महिरबानी त मुंहिंजे धक जो बचाव थी वियो, बाक़ी गाॾी खे थोरो घणो नुक़सानु अची वियो आहे। शाम जो मां ट्रेडनि वारे दुकान ते पहुची चुको आहियां, जेको ट्रेड वग़ैरह कंदो गाॾियुनि जा न बल्कि रिम जा कंदो हीउ उस्तादु आहे। साम्हूं जो सामान वग़ैरह पियो आहे, दुकान पोइ साइड हूंदसि, ऐं उस्तादु टायर वग़ैरह खोले पियो। हिन जो ॾिसंदो त छा तरीक़ेकार अथसि, कीअं अथसि। साम्हूं पंहिंजी लेवल वारी मशीन ते रखियो आहे, इन में सेट कंदो। ट्रेड वग़ैरह जेके तार ढिली हूंदी उहो चिकीदो, टाइट कंदो। ऐं उहो बि तव्हां ॾिसी सघो पिया साम्हूं, उस्तादु पंहिंजे कम खे कंटिन्यू रखी खड़ो आहे। ऐं इंशाल्लाह जेको आहे त पूरो उमेदु आहियां त उस्तादु तमामु बहितरीनु कमु कंदो ऐं असांखे ठीकु करे ॾींदो। माज़रत दोस्तों जो मां व्लॉग सुबुह सां स्टार्ट न करे सघियुमि, कमुकार त न हुयो ख़ासि, हवा तमामु तेज़ हुई, व्लॉग रिकॉर्ड करण जहिड़ो न हुयो, बसि इन जे करे न करे सघियुमि। हाणोको व्लॉग मां रिकॉर्ड कया, सिर्फ़ु सिंपल व्लॉग, ऐं साउंड जेको आहे त मां बाद में रखांसि पियो। इन जे करे तव्हां दोस्तनि खे ॾसां पियो जेके ॻाल्हियूं थियूं आहिनि, त हवा वग़ैरह तेज़ हुई, रिकॉर्डिंग सही न अची सघी आहे। साम्हूं मुंहिंजी प्राइडर खुलियल आहे, पर अलाह जेको आहे त पनाह ॾिनी त मुॾे बचाव थी वियो। बाक़ी मुंहिंजी प्राइडर खे थोरो नुक़सानु अची वियो आहे, जंहिंजी मां सेटिंग वग़ैरह करायां पियो। साम्हूं उस्तादु लेवल वग़ैरह सुई जो हिसाबु किताबु आहे, जंहिं ते लेवल रखेसि पियो। जेको ट्रेड वग़ैरह आहे उहो कढेसि पियो। साम्हूं तार जेका ढिली आहे उनखे टाइट करे पियो, ऐं जेका घणी सख़्तु टाइट आहे त उनखे नॉर्मल करे पियो। उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। जंहिं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो, हाणे ॼण सब्सक्राइब करे वठो, बेल आइकन जी घंटी खे बि दॿाए वठो। साम्हूं उस्तादु पंहिंजो कम खे कंटिन्यू रखियो खड़ो आहे। अॼु ख़ासि जेको आहे त व्लॉग न छो आहे दोस्तों, छो जो मां तव्हांखे ॿी शइ न ॾेखारे सघियो आहियां, न रस्ते जा व्यू न ॿिया। बसि डायरेक्ट मां जेको आहे त आयो में बसि बाईपास जेको अचानक टकर थी वियो इन सां, सुज़ुकी सां। बसि उहो ट्रेड वग़ैरह कढाए फाइनल थी। हाणे मां पंहिंजी ओताक ते पुॻो आहियां। ओताक जा फ्रंट साइड वारा व्यू आहिनि। अञा ताणी सिजु लहण वारो आहे तक़रीबन, पोइ बि अञा ताणी हवा घटि न थी आहे, तमामु तेज़ हवा हले पई, ऐं थोरो झुड़ियाली लॻी पई आहे। मींहं जो बि शायदि प्रोग्राम आहे। ऐं दोस्तों जेको अॼु जो व्लॉग आहे उहो मां कंदो हिते एंड। इंशाल्लाह सुभाणे नए व्लॉग सां गॾु दोस्तों, अल्लाह हाफ़िज़।